दादू ज़िले ऐं काछे जे तारीख़ी शहर ड्रिगबाला इस्पताल में कार्य वारा कख इस्पताल खे खंगाइण खां पोइ IHS इदारे सहूलियतूं ॾियण वारियुनि दवाउनि खे धूड़ में मिलाए छॾियो। 250 OPDs लाइ इस्पताल में न गोरी न सिरिंज मुयसर थी सघी। सीरीज़ मरीज़नि खे इमरजेंसी हालत में खणंदड़ सालनि खां ख़राब एम्बुलेंस ते मिटी ऐं दर्द ॼमी वई। इमरजेंसी हालतनि में मरीज़ किराए ते गाॾियूं कराए शहरनि में पहुचनि था। लेडी डॉक्टरियानी बि मुक़रर थी न सघी। डिलीवरी केसिस में मुब्तला औरतूं दादू ज़िले रेफर। इस्पताल में सहूलियतनि जी शिकायतनि जो IHS इदारे को बि तदारक न कयो। किरोड़े रुपयनि जी बजट मिलण बाद इस्पताल जो ॾेवालो निकिरी वियो। केतिराई मुलाज़िम दादू सिहत खाते जे ज़िले ऑफिसर ऐं IHS जी डीलिंग एवं दादू ज़िले इस्पताल में कम करण लगा। दवाऊं हेल्थ सेंटर ड्रिगबाला पहुचण खां पहिरीं गायब। पर मूजिब सिंध जूं इस्पतालूं खंगाईंदड़ इदारे दादू ज़िले जे तारीख़ी शहर ड्रिगबाला इस्पताल जो ॾेवालो कढी छॾियो। किरोड़े रुपयनि जी बजट मिलण जे बावजूद RHC ड्रिगबाला में दवाउनि जी वॾे पैमाने ते खोट। हेल्थ सेंटर शफागर बजाए रेफर सेंटर में मुंतकिल थी वियो। दवाउनि जी अदम फरामीअ सबबि ईंदड़ मरीज़नि खे डॉक्टर 5 रुपयनि वारी सिरिंज बि 12 वठी अचण जो लिखी ॾियनि था। छिते कुते ऐं शुगर जे मरीज़नि लाइ इस्पताल अंदरि वैक्सीन बि फराहम न कई वई। मरीज़नि खे गोरी बि नसीब न थी सघी आहे। गुज़िरियल 4 महीननि खां लेडी डॉक्टरियानी जी खोट ऐं इस्पताल खे 24 कलाकनि जी सर्विस तौर हलाइण वारो वाइदो IHS इदारे पूरो न कयो। मरीज़ दरबदर थियण लगा। सिंध सरकार जी लापरवाही जो चिट्टो वञाण हिक तरफ़ अमले जी खोट ॿिए तरफ़ पोलियो जे मीटिंगनि सबबि इस्पताल खे अताई करार ॾिनल सैकड़ाट वैक्सीनेटरनि जे रहम करम ते छॾियो वञे थो, जेके इस्पताल अंदरि MS डॉक्टर जो कमु कंदे मरीज़नि जो इलाज कनि था। IHS इदारे करप्शन जा रिकॉर्ड टोड़े छॾिया। तारीख़ी इस्पताल में लेडी डॉक्टरियानी समेत मेल डॉक्टरनि ऐं दवाउनि जी खोट ऐं ॿियनि सहूलियतनि जी अदम फरामीअ ते शहर जे सियासी समाजी अॻुवाणनि अताउल्ला खची, GM लुंड, वज़ीर अली लुंड, अल्लाह बख्श लांगा, मौला बख्श बिरामानी, अली अहमद लुंड, जुल्फकार अली लुंड, वज़ीर अली लिगारी ऐं ॿियनि सख़्त कावड़ जो इज़हार कंदे सुप्रीम कोर्ट सेशन जज दादू सेवल जज जोईअ खां पुरज़ोर मुतालबो कयो त इस्पताल में फौरी तौर सहूलियतूं ॾेई IHS इदारे जी करप्शन जी जांच कई वञे। ॿिए सूरत में एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। मोहम्मद इस्माइल लांगा, टोंग न्यूज़, ड्रिगबाला, दादू।